हिन मौज़ूअ में असांजो बि हिकिड़ो हिसो आहे, उहो आहे सिंधू लिखत जे मुतलिक़ ॻाल्हाइणु। सिंधू लिखत शुरू खां जॾहिं खां 1922 में पहिरियों मोहरियूं निकितियूं हुयूं ऐं इन खां पोइ उन्हनि जो इशात 1924 में थी, उन ते पहिरियां तबसरा जेके आया उहे लंडन जे वीकली अख़बार में छपिया। उन हवाले सां इहो इतलाउ मिलियो त सिंध में जेका तहज़ीब आहे उहा महात्मा गौतम बुद्ध खां 500 साल अॻे जी न आहे, पर उन खां घणी पुराणी आहे। मामिलो ईअं थियो त बाबुल में मेसोपोटेमिया, सुमेरिया जंहिंखे असां सॾियूं था, इहो को कल्चर जो मर्कज़ रहियो, उतां बि अहिड़े क़िस्म जूं मोहरियूं मिलियूं हुयूं जेके बादशाहनि जे मक़बरनि में बि हुयूं ऐं हुनरमंदनि जे वर्कशॉपनि में बि हुयूं। जॾहिं उहे निशानियूं ॾिठियूं वयूं त पोइ उन दौर जो तक़ाबली जाइज़ो ईअं ई वरितो वियो त हीअ बि लॻभॻि उन ज़माने जो ई किसो वियो ऐं उन खां उन हिकिड़ी निशानीअ जे करे हिंदुस्तान जो नालो उन फ़हरिस्त में अची वियो जिथे क्लासिकल सिविलाइज़ेशन्स, मिस्र जो पुराणो क़दीम हिसाब किताब आहे, बाबुल जो पुराणो हिसाब किताब आहे, जंहिंमें उहे सभई किसा मौजूदु आहिनि जिन खे अॼु असां वाक़िफ़ आहियूं सिर्फ़ु इन करे त बाबुल जो ख़त कुनिए फाम ख़त मेखी पढ़िजी सघिजे थो। ख़त मेखी खे पढ़ण जे लाइ मामलात एतिरा सवला न हुया। साॻे नमूने सां जेको मिस्र जो ख़त आहे, जेको 3000 क़ब्ल मसीह जे ज़माने में जेका लिखत तहरीर हुई, जेके निशाननि ते मुश्तमिल हुई, उहे निशानियूं कंहिं हिकिड़े वसीले जे करे खुली पियूं ऐं उहो वसीलो उन 1000 साल जे 3000 सालनि जी क़ब्ल मसीह जी निशानी सां न, बल्कि 221 साल क़ब्ल मसीह में कंहिं बादशाह जे कौल खे 3 लिखतुनि में लिखियो वियो हो। हिकु लिखत हुई यूनानी ऐं हिकिड़ी लिखत हुई डेमोटिक। ॿोलियूं 2 हुयूं, लिखतूं 3 हुयूं। उन लिखत जे आधार ते हायरोग्लिफ्स यानी मिस्र जी क़दीम ज़ुबान जी भांज थी वई। हिते असां वटि सिंधू तहज़ीब में वॾे पैमाने ते ख़ूबसूरत मोहरूं मिलनि थियूं, हज़ारनि जी तइदाद में आहिनि। सिंधू तहज़ीब जा लिखत जा इहे उहिजाण हिन वक़्तु 4335 मुख़्तलिफ़ हिसनि में असांजे साम्हूं मौजूदु आहिनि, जिन मंझो 21,000 ऐं कुझु अकेलियूं सिफ़त जा निशान असांखे मुख़्तलिफ़ हंधनि ते मिलनि था। उहे मोहरुनि ते बि मिलनि था, थांवनि ऐं बर्तननि ते बि मिलनि था, ज़ेवर जे मथां बि उकरियल आहिनि, उहे बि मिलनि था। इन मंझो इन शइ जी वज़ाहत थी थिए त जेका ॿोली आहे उहा हिकिड़े वॾे वसी एरिया में सुञाती बि वञे पई, लिखी बि सघिजे पई ऐं वरी पढ़ी बि सघिजे पई। पर सवाल इहो आहे त छा हिन हेॾे सारे हिंदुस्तान में उन वक़्तु ॻाल्हाईंदड़ का ॿोली सिर्फ़ु हिकिड़ी हूंदी छा? हेॾे सारे हिंदुस्तान में जंहिंखे असां बरे सग़ीर सॾियूं था, जिथे जबल बि आहिनि, जिथे सहरा बि आहिनि, जिथे वादियूं बि आहिनि, उन सॼे हिन किसे में जिथे मुख़्तलिफ़ मुंदूं बि आहिनि ऐं जेके दरिया वहनि था उन मंझो उहे हदबंदियूं बि कंदा हलनि था, त छा इहो मुमकिन आहे त हेॾे सारे जहान में हिकिड़ी ॿोली ॻाल्हाईंदा हूंदा? हाणे जेकॾहिं ॻोल्हिजे त इहो निशानी कीअं मिलंदी त भई इथनॉलॉजिकली इहे माण्हू हिकु जहिड़ा हुया न हुया? छा थींदो? अॼुकल्ह साइंस में हिकिड़ो नओं रस्तो खुलियो आहे, उन खे चवनि था DNA। DNA सां अॼुकल्ह घणा मामलात जेके आहिनि अॼुकल्ह जे ज़माने में मॉडर्न जदीद दौर में मसइला हल थींदा था रहनि, इतला मिलंदा था रहनि, बीमारियुनि जी सुञातप थिए थी, इलाजनि जे लाइ बंदोबस्तु थी सघे थो। इहे सभु जेको आहे मुमकिन थी सघियो आहे। इन मामले खे माहिर आसार क़दीमा भी पंहिंजे मामलनि में शामिल कयो। एंशियंट DNA हिकिड़ी नई
तालीम आहे, हिकिड़ो नओं जहान आहे जेको खुली पियो आहे। पर अफ़सोस इहो आहे त असांजे बर सग़ीर में, साउथ एशिया में जंहिं क़िस्म जी मुंद आहे, जंहिं क़िस्म जो सिलसिलो असां वटि हले थो, जंहिं क़िस्म जी घिम आहे ऐं ज़मीन जे अंदरि आलाण आहे, उन जे करे जेके DNA जो सैंपल हासिलु करणु ॾाढो ॾुखियो आहे। हिननि पोयनि 12-14 सालनि में DNA सां वाबस्ता ऐं पुराणनि इंसानी बाक़ियात में स्केलेटन्स मां, हॾनि मां, ॾंदनि मां जो निशानियूं कढी माहिरनि पई कुझु न कुझु कमु कयो आहे, जंहिंमें पाकिस्तान मां डॉक्टर असमा इब्राहिम साहिबा तमामु घणो कमु कयो आहे, जिन स्ट्रांटीनियम ऐं DNA जी तरफ़ जेके आहिनि वॾी विख वधाई आहे। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त इहो सभु जहान जेको आहे सिर्फ़ु महदूद सैंपल्स ते आहे। सैंपल जी तइदाद जेका आहे उहा घटि आहे। जेतिरी सैंपल साइज़ घटि हूंदी, असां उन जे हवाले सां वॾी वसी क़िस्म जी कंक्लूजन्स नथा करे सघूं। थियो ईअं आहे त हिंदुस्तान में बि राखी गढ़ी में एक्सकेवेशन्स में हिकु औरत जो पिंजरो मिलियो। उतां वस करे DNA जे लाइ सैंपल हासिलु करे जॾहिं उन जी प्रोसेसिंग कई वई, उन सीक्वेंसिंग में ख़बर पई त हिन ख़ातून जो ताल्लुक़ु लॻभॻि उन क़िस्म जी पॉपुलेशन जा आहे जेके हिन वक़्तु हिंदुस्तान में साॻियो DNA रखनि था। इन जो मतिलबु इहो थियो त हुननि इहो सीक्वेंस में जो नतीजो अख़ज़ कयो त हीअ पॉपुलेशन जेका आहे सॼी हिंदुस्तान में उहा ई आहे हिन वक़्त ताईं जेका पुराणी उधी दौर में हुई। याने आर्यन जो अचणु, आर्यन जो हमलावर थियण वारी जेका थ्योरी आहे उहा यकसर हिकु कलम सां ज़द थी वई त बाबति न आहे, ईअं न आहे। पर इन में वॾी निशानी इहा हुई त इन साॻी सीक्वेंसिस में इहा बि ख़बर पई त तव्हां वटि जेको DNA जी रफ़्तार हले थी, उन में 10,000 साल अवल ईरानी हंटर गैदरर्स जा अहजाण मिलनि था। याने को ईरान में जेके पॉपुलेशन ऐं पाकिस्तान में जेका पॉपुलेशन हले पई उन वक़्तु, उन्हनि जो कोई हिकिड़ो मरकज़ी नुक़्तो हुयो। पर ॿी ॻाल्हि इहा त छा 3000 क़ब्ल मसीह में जेका पॉपुलेशन हुई उहा ॿाहिरों आयल हुई या न हुई, इहो क्वेश्चन मार्क अञा ताईं वाइड ओपन आहे। पर इन जी बुनियाद ते इहो चइबो त जेको DNA, एंशियंट DNA जी इन्वेस्टिगेशन आहे, उन खे वधाइणो पवंदो, उनजो दाइरो वधाइणो पवंदो। ऐं उहो दाइरो कीअं वधंदो? उहो ईअं वधंदो त असांखे पंहिंजे हिन पाकिस्तान में एक्सकेवेशन्स खे, उन जी तइदाद खे वधाइणो पवंदो। ईअं न आहे त असां वटि 8 साल 9 साल हिकिड़ी एक्सकेवेशन थी वञे ऐं उहा बि अणपूरी ऐं ग़ैर साइंसी, उन जे नतीजे में असां वटि साइंटिफिक इन्वेस्टिगेशन जा दरवाज़ा कोन था खुलनि। ऐं इहा शइ जेका आहे न सिर्फ़ु इहा त असांखे तारीख़ी में ई रखंदी, असांखे पंहिंजे माज़ीअ जे हवाले सां इल्मु हासिलु करण में रुकावट बणिजे थी। इन करे इख़्तियारी वारा असां सभु गॾिजी एक्सकेवेशन प्रोग्राम्स खे थोरो वधायूं। ॿी विख इन डायरेक्शन में ईअं थी सघे थी त हेॾियूं सारियूं निशानियूं आहिनि, इन्हनि निशानियुनि खे जेकॾहिं ग्रामर जे हिसाब सां ॿोलीअ जे माहिरीन अञा ताईं पढ़ी हल न कयो आहे, बावजूदि इन जे जो 100 खां मथे भाञ मौजूदु आहे, पर उहा ग़ैर इत्मिनान बख़्श आहे। उन जी बुनियाद ते कुझु बि नथो चई सघिजे। इन जो मक़सदु इहो आहे त असां हिन वक़्तु बि पहिरीं ॿुड़ी वारे दर्जे ते बीठा आहियूं। सो लैंग्वेज जे हवाले सां, ग्रामर जे हवाले सां हिन वक़्तु ताईं ॿोली जी भाञ न थी सघी आहे। असांजे साईं ॻाल्हि कई त भई पाणिनी जो हेॾो सारो ग्रामेरियन हुयो, छा असां उन खे पढ़ियो आहे? छा असां उन खे पंहिंजे निसाब में शामिलु कयो आहे? जेको असांजी इंडिजिनस ॿोलियुनि जे बुनियादी सिलसिले खे, स्ट्रक्चर खे सम्झे पियो ऐं उन वक़्तु उहा ॻाल्हि लिखी आहे। हाणे हीअ निशानी असांखे वठी वेंदी ओॾांहुं त कीअं
हेरोग्लिफ्स जी बांझ उन वक़्तु थी सघी जॾहिं 221 साल क़ब्ल मसीह जो लिखियलु नुक़्तो उन जी भेट में आयो। हाणे छा असां अहिड़े पुराणे सोर्स खे जेको असांखे क़ब्ल मसीह खां 2 सदियूं अवल ताईं वठी वञी सघे थो, त असां पाणिनी जो ग्रामर खे न सिर्फ़ु साइंसी बुनियादनि ते पढ़ूं बल्कि उन मां नतीजा आख़िज़ कंदा ॿियनि जेके असांजूं रीजनल ॿोलियूं आहिनि, पाली आहे, ॿियूं ॿोलियूं आहिनि, असां उन जी तरफ़ बि जेको आहे ख़्यालु ॾियूं, ध्यानु ॾियूं। टियों रस्तो इहो थी सघे थो त असां वटि हिन वक़्तु इंडस वैली सिविलाइज़ेशन, सिंधु नदीअ जी जेका तहज़ीब आहे उन जे हवाले से के बुनियादी ख़बरूं न आहिनि। कहिड़ो कानून हलंदड़ हो, वापार जे लाइ कहिड़ा पैमाना मुक़ररु हुया, माल जी तरसील जेका थिए पई उन में ज़मानत केरु थिए पियो, जेकॾहिं हितां सामान वञे थो त उन जी मोट में ओतिरा पैसा या उन जो मुल्ह अदा थी सघंदो। इहे सभई नुक़्ता आहिनि न। उहे समाज जेके हलनि उन सनत ते पिया, हलनि वणिज वापार ते पिया, त छा उन्हनि में अहिड़ा तरीक़ेकार तय थियल न हूंदा, अहिड़ा कानून वास्ता न हूंदा? ज़रूरु हूंदा। त कीअं ख़बर पवंदी? त जिन मुल्कनि सां असांजो वापारु हो उते जेके तहरीरूं आहिनि, 35,000 खां वधीक तहरीरूं हिते क्यूनिए फार्म में हिन वक़्तु बि ख़त मेखी में मौजूदु आहिनि। उन मां अध खां मथे ते तफ़सीरी कमु थियो आहे, तफ़सीली न तफ़सीरी कमु बि थियो आहे, पर अध खां मथे जे बावजूदि तक़रीबन अधु अञा ताईं असांजी काबिश तामा जो मुंतज़िर आहे त असां ॿीहर पंहिंजे स्कूलनि में, कॉलेजनि में पंहिंजे स्कॉलर्स खे स्कॉलरशिप्स में क्लासिकल लैंग्वेजिस जी तालीम जे लाइ मोकिलियूं। छा संस्कृत खे पढ़णु ऐब आहे? लाहौर यूनिवर्सिटी में हिन वक़्तु हज़ारें मख़तूतात अहिड़ा मौजूदु आहिनि जेके संस्कृत ज़बान में आहिनि। असां वटि उनजी हिकिड़ी तफ़सीली कैटलॉगिंग बि न आहे। सो इन जो मक़सदु इहो थियो त जेसिताणी असां क्लासिकल ॿोलियुनि खे नज़र में न रखंदासीं ऐं पंहिंजे तालीमी प्रोग्रामनि खे हिन में शामिलु न कंदासीं त मुमकिन नथो लॻे त असां सिंधु लिखत खे पढ़ी सघूं। ख़वातीन हज़रात, तव्हांजी महिरबानी।